गढ़ी खैरो में बल्दियाती इलेक्शन जूं सरगर्मियों ज़ोरो शोर से जारी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि आरओ ऑफिस में नॉमिनेशन फॉर्म जमा कराए छॾियो। उन हवाले से वधीक तफ़सील ले रहियो आहे गढ़ी खैरो मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अरशद खान खंड। जी अरशद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, गरी खैरो में बल्दियाती इलेक्शन जूं सरगर्मियों ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि त पाकिस्तान पीपल पार्टी जे उम्मीदवारनि आरओ ऑफिस में नॉमिनेशन फॉर्म जमा कराए छॾियो, जॾहिं त गरी खैरो जे टाउन कमेटी जे मुख़्तलिफ़ वार्डनि ते पाकिस्तान पीपल पार्टी उम्मीदवारनि मीर मोहसिन खान शैलियानी, मीर तारिक खान बुलेदी, हाजी अब्दुल गफूर, सैयद मानिक लाल, मोहम्मद खान बिरोई ऐं ॿियनि उम्मीदवारनि नॉमिनेशन फॉर्म आरओ ऑफिस में जमा कराए छॾिया आहिनि। ॿिए पासे मोहम्मद आरिफ उमरानी ऐं जावेद अली लेगारी आज़ाद उम्मीदवार तौरु पंहिंजा फॉर्म जमा कराए छॾिया, जॾहिं त उम्मीदवार ऐं पीपल पार्टी तालके गरी खैरो जो सदर मीर आमिर खान शैलियानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह ईंदड़ बल्दियाती इलेक्शन जे पीपल पार्टी उम्मीदवार मुख़ालिफ़ धुरनि खे अॻु जीअं इन दफ़े बि शिकत ॾेई भरपूर नमूने सां कामयाबी मानींदी। पार्टी में टिकटूं तमामु वर्करनि खे ॾिनियूं आहिनि। जी